मेहर जी अवाम पारा मौजूदा महांगाई के ख़िलाफ़ दाहूं इन मौक़े ते अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे मेहर जी अवाम चयो त सिंध हुकूमत जेका बजट पेश कई है उहा असां ग़रीब अवाम के ख़िलाफ़ है। उनमें असां अवाम के कंहिं क़िस्म जो को भी रिलीफ ना है। असीं इन बजट के अवाम दुश्मन बजट समझो था। हुन वधीक चयो त हर रोज़ खाधे पीते जी शयुनि में वाध कई वञे थी, जंहिं सबब असां ग़रीब मिसकिन माण्हुनि जो जीअं झंझाल थी चुको है। इन मौक़े ते मेहर जी अवाम वधीक चयो त मेहर जी मंशियात सरेआम पुलिस जी सरपरस्ती में हली रही है, जंहिं सबब हर रोज़ असांजा नौजवान मौत के अजल जो शिकार थियनि था, जो त पुलिस मंशियात डीलरनि ख़िलाफ़ कंहिं भी क़िस्म की कार्रवाई करण लाइ तैयार न आहे। हुननि वधीक मुतालबो कयो त मंशियात ऐं ॿियनि ॾोहनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। सिंध में वॾा मसाला आहिनि, ख़ासि करे आपदा जो मसालो ऐं ख़ासि करे फीडर 2 जो मसालो। फीडर 2 एॾो फैलियल आहे जो शाही बाज़ार, रेशम गली, ककुल ॿई पासा विंदियो चांडका आहिनि, जेको आहे गाही मैसर ताईं आहे। असांजी SDO खे अपील आहे, इंजीनियर वापडा खे अपील आहे त इनखे लोड घटायो, बिजली अचण ताईं हली थी वञे, महिरबानी कयो। महांगाई ॾींहों ॾींहुं ज़ोर आहे। हाणे पंजाब जो दौरो कराया त पंजाब में वॾियूं सहूलियतूं, हिते तमामु सहूलियतूं घटि आहिनि। सिंध हुकूमत खे सिंध वारनि खे अपील आहे त बसि सिंध में जेको आहे सो कमु करायो ऐं जेको महांगाई ते कंट्रोल कयो, करप्शन ते, ख़ासि करे मंशियात ते। हिते मंशियात आम जाम नौजवाननि खे तबाह करे छॾियो आहे। हर घर में 2 या 3 मवाली लॻा पिया आहिनि ऐं सिंध जी बर्बादी आहे। जेको आहे नशो कंदो, महिरबानी करे नशे ते कंट्रोल कयो, नशे खपाइण वारनि ते कंट्रोल कयो। हिते पुलिस निकिरे थी, मवालियुनि खे वठी वञी अंदरि कयूं, बसि चालान कयूं वेठी आहे ऐं जेके खपाइनि था उहे आज़ादु आहिनि। असांजी अपील आहे त जेके आहिनि असुल जेके मुहरका आहिनि, जेके खपाइनि था पुलिस जी तहवील में, उन पुलिस वारनि ते बि कंट्रोल कयो ऐं उन्हनि खपाइण वारनि ते बि कंट्रोल कयो त महिरबानी थींदी। असांजे सिंध में पंजाब में ॾिसो था तव्हां त बजट में केॾो रिलीफ मिलियो आहे। असांजे सिंध में को बि माना को रिलीफ न आहे। ग़रीब आवाम वीचारो परेशान लॻो वेठो आहे, हिकु टाइम जी मानी खाए थो, ॿिए टाइम लाइ परेशान आहे। पहिरियां कणिक जो अघु हुयो, हींअर कणिक जो अघु बि कोन्हे को। माण्हू दुकानदार वेठा आहिनि, रोज़ी में एॾो को सिस्टम आहे ई कोन। हर को परेशान लॻो पियो आहे। कुझु गवर्नमेंट खे थियणु खपे, कंहिं ग़रीबनि खे रिलीफ ॾिए त ग़रीब आवाम जेको आहे पंहिंजो सेटअप ठाहे सघे। बाक़ी सफ़ा आहे को कुझु कोन अहिड़े हिसाब सां। माना कुझु गवर्नमेंट खे थियणु खपे, कुझु ॾिए। पेट्रोल अचानक ईअं महांगो करे छॾियो अथनि। अञा उमेद हुई त कुझु माना सस्तो कंदा, रहंदो अञा महांगो करे छॾियो आहे। थोरो कुझु ॾियणु खपे, कुझु न कुझु ग़रीबनि खे रिलीफ ॾियनि। छॾियो आहे पेट्रोल महांगो आहे, सब्जी हर शइ खणूं था त हिते ग्राहक पंहिंजे लॻे था विढ़नि। ते ग्राहकनि खे मथां असांखे जेतिरो मिलंदो ओतिरो हलाईंदासीं न। जे ॻाल्हायूं था त पोइ हिते था वेहूं, चङे मुड़ुस था ॻाल्हायूं त सभु अंदरि हूं, सभु कंहिंसां ॻाल्हायूं, कंहिंखे चऊं गुरबत जे नाले। बिजली त बिजली कोन्हे का, ॿार ज़लील लॻा पिया आहिनि गर्मीअ में, काॾे रुलऊं। ॾींहं ते गर्मी घणी लॻी पई आहे, छा कयूं। ना आहे को हुकूमत खे को अर्ज़ु आहे, को सस्ता पिया कयो, कुझु त ग़रीब आवाम सोचियो न। चुकी आहे ग़रीब खे परेशान सख़्तु लॻो पियो आहे। का बि दुनिया में न, बिजली कलाक 24 कलाक लोड शेडिंग लॻी पिया, सभु ग़रीब माण्हू तंग लॻो पिया। सब्जी महांगी लॻी पई आहे, केरु पुछण वारो कोन्हे। वोट वठणु वॾेरो सख़्तु हलियो थो वञे, पोइ कमु कढण खां पोइ कंहिंखे निहारे कोन थो। वक़्तु ॾाढो तंग थी रहियो आहे, ग़रीब माण्हू ॾाढो परेशान थी वियो आहे। 24 कलाक परेशान, लटा कपिड़ा महांगाई वधी वई आहे। कहिड़ो मुतालबो आहे तव्हांजो? कंहिं ग़रीब खे रिलीफ न मिलियो आहे। ॻाल्हाए थो वॾेरे जी ग़ुलामी में पकिड़िजी वञे थो, ॻाल्हाए थो मारिजी वञे थो। को हक़ु करण खां कोन्हे, वोट वठण खां वठी मिंथू पिया था कनि। ओ महिल को बि को अचण वारो पुछण वारो न आहे। हिन महिल केतिरो ग़रीब आवाम तंग लॻो पियो आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।